अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हां कहाणी ॿुधाईं था हलियूं जेका किस्त अचण वारी आहे। तव्हां इन में ॾिसंदो त हाणे लाला कहिड़ो क़दम खणण वारो आहे। छा लाला वाकई हाणे सिजावल ख़ान खे सिधी गोली हणंदो या सिजावल जेको आहे लाला जी गोली में बची वेंदो ऐं उन खे नवाब खान जे मथां शक थींदो या वरी उन खे लाला जे मथां शक थींदो त मूंखे हीउ कमु लाला कयो आहे, लाला गोली हलाई आहे। छा अॻिली किस्त में नेक्स्ट एपिसोड में वरी नओं को सिस्टम जारी थियण वारो आहे, यानी मूसा मीर वारो मसइलो हिकु पासे थी वेंदो ऐं सिजावल ऐं नवाब खान जो जहिड़ो स्टार्ट थी वेंदो। सॼी कहाणी ॿुधायूं था तव्हांखे दोस्तों इन नंढड़े वीडियो में। पहिरियां इनखे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इनखे फॉलो लाइक शेयर बि ज़रूरु कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त लाला हाणे वार कंदो सिजावल खान जे मथां जॾहिं हू नवाब खान सां मिलण वेंदो। सिजावल खान जॾहिं नवाब खान जे इलाइक़े ऐं ॻोठ में पुॼंदो त सिजावल उते जे मथां हमिलो करण जी कोशिशि कंदो, पूरी कोशिशि कंदो जीअं सिजावल मरी वञे मुंहिंजे हथ मां। लेकिन हू इहो कोशिशि कंदो जीअं मरे त जान छुटे, जे बचे त नवाब खान जे मथां लॻे, मतिलबु लिकी करे वार कंदो। लाला जी इहा प्लेनिंग लाला ते अॻिते हली लाला जो सिर खणाईंदी, लेकिन फ़िलहालु लाला जी ख़बर सिजावल खे न पवंदी। हू सम्झंदो मूंखे नवाब खान मुंहिंजे मथां हमिलो करायो आहे। वरी सिजावल ईअं बि सोचींदो नवाब खान न बि थी सघे थो मथां कंहिं ॿिए दुश्मन हमिलो कयो हुजे। सिजावल खान इन वहम में पइजी वेंदो त असल में इहो कमु कयो कंहिं आहे। अहिड़े हिसाब सां इन्हनि जे अॻिते इहा वरी जहिड़ो स्टार्ट थी वेंदो नवाब खान ऐं सिजावल जो पाण में, यानी इहे हिक ॿिए ते शक करणु शुरू थी वेंदा। ऐं मीर ऐं मूसा खे थोरो वक़्तु बि मिली वेंदो, लेकिन मीर मूसा जो पाण में इख़्तिलाफ़ात थोरा घणा शुरू थी वेंदा ऐं मूसा इन शइ खे मीर खे फ़िलहालु मना करे छॾींदो वक़्ती तौरु त मां हीउ कमु कंदुमि। अॻिते हली हू सोचींदो दरिया खान जॾहिं हुनखे चवंदो मीर मूसा खे कुझु तूं सोच हुनजी भेण हिन टाइम फाथल आहे, लेकिन मूसा उहे पुराणियूं ॻाल्हियूं यादि ॾींदो मीर खे, तूं मूंसां ईअं कयो तोसां हाणे ईअं थिए थो। अहिड़े हिसाब सां दोस्तों फ़िलहालु हुन मीर ऐं जेको आहे मूसा जो तू में हलंदी रहंदी। वीडियो पुॻो आहे पाणी पुॼाणी ते। अगरि तव्हां इसी ताईं दोस्तों ॾिठो आहे महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़।